मौलाना ज़रवली रहमतुल्लाह अलैह मरण खां अॻु में 3 ॾींहं ख़्वाब लधे। सुबुह जो तालिबन खे ॿुधाई त मां मरी वियो आहियां, मांखे क़बर में लाथऊं। अल्लाह हे क़ुरान जी दोस्ती थो ॿुधाए। सुबुह थियो इहो ख़्वाब तालिबन खे ॿुधाई त मां मरी वियो आहियां, क़बर में लाथऊं, दफन कयूं। अंदर हिकिड़ो हसीन जमील जवान आयो जेको पेरनि खां बीठो, वरी झट में गुज़री ॿियो जवान हसीन जमील आयो जेको मथनि खां बीठो, वरी झट में गुज़री ॿ जवान आया सुवाल जवाब करण वारा। चयूं तुंहिंजो रब केरु आहे, नबी केरु आहे, दीन कहिड़ो आहे? त जेको मथनि न बीठो उन खां कागज़ वठी पेन सां सही करे ॾिनी, हलिया वञो। बस हलिया जेको पेरनि नौजवान हो उन खां पुछूं, इहो ख़्वाब तालिबन खे ॿुधाई। 3 ॾींहं ते पाण दुनिया खे छॾे हो। जंहिंजे को पेरनि ॾांहुं उन खां पुछूं तूं केरु आहीं? जे मां सुबुह जी निमाज़ आया आहियूं। तव्हां त ॻोठ जा माण्हू हो, निमाज़ पढ़ंदा हूंदव अल्हम्दुलिल्लाह। अब ॻाल्हाए न छोकिरा, ये आलम वेठा आहिनि, सभु निमाज़ां भलियूं, पर सुबुह वारी निमाज़ अहिड़ी शइ थी जो मरण घड़ीअ ते चेहरे में नूर न बीठो। सुभान अल्लाह। अर्ज़ पे कयूं, वरी जेको मथो नौजवान हो उनखे चई तूं केरु आहीं? चई मां क़ुरान आहियां, जेके मुंहिंजा तफ़सीर पढ़ंदे अर्रहमान अल्लमल क़ुरान। हिकिड़े ई झूटे में थक इलाही छॾी आवाज़। सुभान अल्लाह। आवाज़ूं उते लॻंदई क़बर में तदियूं, हिते हिन खे सॼा केॾी बि आंदारी हूंदी 29 जे रात हूंदी क़बर जी आंदारी न, पर जे उते क़ुरान पुॼई त क़बर रोशन। सुभान अल्लाह चओ राजा। हाणे क़ुरान मलाइकनि खे थो चए, जॾहिं क़बर में क़ुरान थो अचे ते हिन सां लेखो न कयो, हिनखे बिस्तरो विछाए ॾियो पट, हेॾो दरी बीहणी ॾियोसि जीअं थधी हवा पई लॻेसि, ऐं चओसि त क़बर में ईअं निंड कर जीअं पहिरीं राति घोट कुंवार सां आराम ईंदो आहे। हिन यार खे त का सकरात वारी निंड आहे, निंड करे टीवीअ ते विहारे बर्फ वारो सुओ अखि में हण त बि तारा आहे। ऐं हिते इहा मुला मगज़ ठोके घर वेंदो पुछंदसि ॾे ख़बर, मौली आवाज़ भलो कयो, मौली मज़ो कोन कयो, मौली मथो फाड़े अहिड़ो क़ुरान था ॿुधायूं तोखे जे निंड हूंदी असां छा कयूं? हिकिड़े मौली आवाज़ पियो कयो जे पाणी न हुजे त तयम्मुम करे बि निमाज़ पढ़ंदा कयो। हिनखे निंड जा झूठा न सम्झई, घर वियो कि मां ॿियनि मुल्हनि जा बि वाइज़ घणनि जा ॿुधा, ही मुल्ह अलाए कहिड़े क़िस्म जो, कंहिंजे पाणी न हुजे त तओ मुंहं ते घुमाए बि निमाज़ पढ़ंदा कयो। निंड हूंदई त तयम्मुम खे तओ कंदे, पर अखियूं पटींदे त क़ुरान जो हिकु हिकु लफ़्ज़ हीअं सीने में जाइ कंदो वेंदी, अंदरि तुंहिंजो चांदीअ खां चोॾीअ जे चंड खां वधीक चमकी पवंदी। सुभान अल्लाह। थकल हो अहिड़ो क़ुरान। ऐं टीवीअ ते न विहार दीद डरी दज़े हेॾी ऐनक चढ़े जेॾी चवंदो फोटू हिकु मूं ॿथा ॾेखार, जिन छा अञा अंधो थींदे ज़ालिमा, हिन जो दीदार कर त नज़र वधई। जॾहिं न खां मुंहुं मोड़ियो उहे अंधा थी उथंदा,